अस्सलाम वालेकुम दोस्तों हींअर तव्हां जेको असांजी सिंध जो पुराणो असांजी सिंध जी सकाफ़त सां रिलेटेड औज़ार आहे उन खे चइबो आहे ॾांदारी, जेको तव्हांजे साम्हूं आहे। ऐं इहा ॾांदारी जेको आहे जॾहिं खीरिया जेके बना जेके आहिनि, ठीकु आहे, उहे नंढा हुजनि था त उन्हनि खे वॾो करण में, या जॾहिं ट्रैक्टर जो दौरु कोन हो, ठगे गाॾियुनि जो दौरु हो, जॾहिं माण्हू बनियूं ठगे गाॾियुनि सां खेड़ींदा हुआ, ऐं जॾहिं बना वग़ैरह जॾहिं ठाहींदा हुआ त उहो इन ॾांदारी जे ज़रिए उहे बना वग़ैरह ठाहिबा हुआ। बहरहाल अॼुकल्ह जे इन तरक़ी याफ़्ता दौर में अञा ताईं बि इन ॾांदारी जो इस्तेमालु थिए थो, जेको तव्हांजे साम्हूं आहे। इन खे ॿ माण्हू जेके हूंदा आहिनि इन ॾांदारी खे इस्तेमालु करण जे लाइ। ऐं तव्हां ॾिसी सघो था हिकिड़े पासे, तव्हां ॾिसी सघो था हिन पासे ही ॾांदारी जो इस्तेमालु हींअर ताज़ो कयो आहे, ऐं हिन पासे ॾिसो त तव्हां ही ॾांदारी सां बना साफ़ु कयल आहिनि। त ॾिसो जेका हिकिड़ी हथ जी महिनत ऐं हथ जे हुनर सां साइंस इन हवाले सां ज़रूरु तरक़ी कई आहे, पर शयुनि जो वजूद जेको आहे उहो असांजे वॾड़नि इन शयुनि जो वजूद उन्हनि पहिरीं इन दुनिया में आंदो हो, पर साइंसी दौर में अॼुकल्ह इहा तरक़ी ज़रूरु कनि पियूं। अरे बाबा इहा आहे त खीरियो जेको धको थींदो आहे हिनखे मां मथे करण लाइ हंड थिए पियो न। सही खीरो भलो थिए थो